बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलामु अलैकुम। अॼु असांजो मौज़ू आहे आवाज़ टीवी हिकिड़ो इंटरव्यू कयो बुरहान चांडे जो। बुरहान चांडो हिकिड़ो नालो आहे सिंध जो। बुरहान चांडो सिंध जो हिकिड़ो वॾो सरदार आहे। उन इंटरव्यू कयो। उन इंटरव्यू में ॾसियो त मुंहिंजी धीउ आहे 20-19 सालनि जी। उहा दुबई थी फ़िलहाल पढ़े। उहा दुबई मां लंडन वेंदी लॉ करण। मुंहिंजो बुरहान चांडे को सवाल आहे, इहा सुठी ॻाल्हि आहे तव्हांजी न्याणी पढ़े थी, पर छा तव्हांजे ज़िले में, तव्हांजे तालुके में, तव्हांजी डिवीज़न में जेके तव्हांजे क़ौम जा माण्हू आहिनि, तव्हांजा जेके हारी आहिनि, छा उन्हनि जे बचनि खे सरकारी स्कूल में पढ़ण जो बि हक़ न आहे? मुंहिंजो सवाल आहे बुरहान चांडे खां त तव्हांजे ज़िले कबर शदात कोट में, तव्हांजे ज़िले लाड़काने में ॿुधायो त कहिड़ो सरकारी स्कूल ऐं कॉलेज बची आहे जिते मासूम बच्चा पढ़ण वञे। तव्हां त उन्हनि खे पंहिंजो वाड़ो करे छॾियो आहे, मेन बिहारण जो, गॾल बिहारण जो, जानवर बिहारण जो। मुंहिंजो सवाल आहे तव्हां खां त मासूम बच्चा ग़रीबनि जा, उन्हनि खे एतिरो बि हक़ न आहे जो उहो इल्मु हासिल कनि। तव्हांजा ॿार त लंडन में पढ़नि वञी, पर असांजा बच्चा सरकारी स्कूल में बि न पढ़नि। इहो शहूर असांजी क़ौम खे अचणु घुर्जे त असां जिन वॾेरनि, बोतारनि, ख़ाननि ऐं नवाबनि जी ग़ुलामी था कयूं, उन्हनि जा बच्चा त लंडन में था पढ़नि, पर असांजे बच्चनि खे सरकारी स्कूल में पढ़ण जी इजाज़त बि न आहे। मुंहिंजो सवाल आहे इहो त ॿुधायो त असां काॾे वञूं? जेसि ताईं असां में शहूर न ईंदो, असां में इल्मु न ईंदो, तेसि ताईं असां ईअं ख़्वार ऐं ज़लील रहंदासीं। बराए सूरत में पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, इल्मु ॾियोनि, शहूर ॾियोनि। जेसि ताईं हिन क़ौम में शहूर न ईंदो, तेसि ताईं असां ज़लील ऐं ख़्वार रहंदासीं। तेसि ताईं असां सरदारनि ऐं ख़ाननि नवाबनि जी ग़ुलामी कंदासीं। सिंध जा वासियो जागो, 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 ग़ुलामीअ जी जंजीरनि खे टोड़ो, आज़ादी जे परचम खे बुलंद कयो। बुरहान चांडियो पंहिंजे इन ई इंटरव्यू में चए थो त शींहं जी हिकु ज़िंदगी बहितर आहे गिदड़ जी 100 साल जी ज़िंदगीअ खां। ऐं इहो ई पैगाम तव्हांजे लाइ बि आहे त ग़ुलामी जी जंजीरनि खे टोड़ो। अॼु बि मौत ईंदो, सुभाणे बि मौत ईंदो, पर जेकॾहिं तव्हां ग़ुलामीअ जी ज़िंदगीअ में मरी वेंदो त तव्हांखे कोई यादि न कंदो, पर जेकॾहिं आज़ादी जी ज़िंदगी में हिकु पल जे लाइ बि मरी वियो त बि तव्हांखे सदन ते यादि कयो वेंदो। बराए सूरत में पंहिंजे बच्चनि खे इल्मु ॾियो, पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, शहूर आणियो। ॾिसां थो कीअं वॾेरा तव्हांजे मथां ग़ुलामी था कनि, तव्हांजे मथां सरदारियूं था कनि, तव्हां कीअं ग़ुलाम था रहो। बराए सूरत में पंहिंजे बच्चनि खे पढ़ायो, इल्मु ॾियो, शहूर आणियो। तव्हां ऑफिसर तव्हांजा बच्चा थींदा, इहे ई सरदार, इहे ई बोतार, इहे ई ख़ान नवाब वॾेरा तव्हांजी ग़ुलामी कंदा। बराए सूरत में उथो, सिंध वारो जागो, जागो सिंध वासियो। जिए सिंध, सदा जिए।